मधेजी थाणे जे SHO सैयद तौफ़ीक़ शाह कार्रवाई कंदे कुझु ॾींहं अॻु होटल ते होम सर्विस ॾींदड़ पोरियत ग़ुलाम मोहम्मद बिरोईअ खां फुरथियल मोटरसाइकिल हथ करे वरिती। उन सिलसिले में SHO मधेजी सैयद तौफ़ीक़ शाह ॿुधायो त जेको आहे सो डिस्ट्रीब्यूटर आहे उते ॾींदो हुयो मानी बि सेल ओॾे पुॼाईंदो हुयो। सो हिन खां खसे विया हुया। पोइ कोशिशि कईसीं, महिनत कईसीं, मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हयासीं, उन्हनि जो घेरो तंग कयोसीं। आख़िर उहो मजबूर थी उछले विया गाॾी। सो अॼु गाॾी उहा रिकवर कई आहे ऐं असुल मालिक जे हवाले कयूं था। हीअ चाबी हुन जे हवाले आहे। इंशाअल्लाह कोशिशि रहंदी, जेको कुझु ॾोह थियो उहो बि इंशाअल्लाह रिकवर कंदासीं। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मधेजी।